नाज़िन ٹنڈو غلام حيدر जे तालके अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ यंग वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था फयाज़ अली वढिया जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां वक्त मौजूद आहियूं तहलका हॉस्पिटल ٹنڈو غلام حيدر ते जिते यंग वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां हिकु पुरअमन एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उन्हनि जो वधीक छा चवणु। यंग वेलफेयर एसोसिएशन तरफा हिकिड़ो पुरअमन एहतजाज रखियो आहे जेको ٹنڈو غلام حيدر तहलका हॉस्पिटल जे मेन गेट ते आहे। असांजी वसवारनि खां इहा अपील आहे त बराए महिरबानी असांखे तहलका अस्पताल में दवाउनि जी खोट आहे उहा पूरी करे ॾियो। ٹنڈو غلام حيدر में पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं इन लाइ त असांजे अस्पताल में दवाउनि जी खोट आहे ऐं ॿी का बि अहिड़ी सहूलियत न आहे जेका मरीज़नि खे ॾिनी वञे। उन खां अलावा एम्बुलेंस जी खोट आहे, स्टाफ जी खोट आहे। ॿियो उन खां सवाइ हिते ई बिजली जेका आहे तक़रीबन 2 सालनि खां जेका कटी पई आहे। हींअर पोलियो जो जेको टाइम पियो हले उन पोलियो जे हिसाब सां वैक्सीन जेका आहे फ्रिजनि में रखी वञे थी ऐं बिजली न हुअण सबबु उहा वैक्सीन जेका ख़राब पई थी ऐं पोलियो जे तहलका आहे ऐं हिन हॉस्पिटल में का बि सहूलियत न आहे। जीअं त हिते जे तक़रीबन पॉपुलेशन जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसीए तक़रीबन 2 लख जे अंदरि हिन तहलके जे अंदरि पॉपुलेशन आहे ऐं सबको जेको बि आहे तबिको तमामु ग़रीब तबिको रहे थो हिते। हीउ वाहिद अस्पताल आहे जेको हिनखे रिलीफ ॾियणु घुरिजे ग़रीब आवाम जे लाइ। ग़रीब आवाम जे तरफ़ां पुरअमन एहतजाज अस्पताल जे दवाउनि जे खोट ऐं मुकमल फसद जे ख़िलाफ़ रखियो वियो आहे। इहे तहलका ٹنڈو غلام जे हॉस्पिटल आहे हिनखे केर बि विज़िट करे सघे थो ऐं असां हितां जे MPA साहिबु, हितां जे MNA साहिबु, वज़ीर आला सिंध आला अख्तियारूं ऐं हिन खां सवाइ ख़ासि में ख़ासि असां DHO साहिबु तव्हां खां मुतालबो बि करियूं था, सवाल बि पुछूं था त छाजे करे अस्पताल जे अंदरि हिन खां फ्लेजर डिप लॻी रही आहे। कंहिं बि मरीज़ खे असां मुकमल विज़िट करे चुका आहियूं, असां हुन जा गवाह आहियूं ऐं न कंहिं बि क़िस्म जी का डिप लॻाई थी वञे ऐं पेडल सहूलियतूं जेके अचनि थियूं उनखे डॉक्टराणियूं कंहिं बि क़िस्म जी का बि फैसिलिटी ॾियण में मुकमल नाकाम आहिनि। छा इहे सिस्टम तव्हां अस्पताल खे न ॾेई सघिया आहियो? अस्पताल जे अंदरि 10 खां 15 वार्ड ठहियल आहिनि, 40 खां 45 बेड रखियल आहिनि, सिर्फ़ु हिकु बेड एमरजेंसी रूम में हले थो ऐं को बि बेड जेको हिते स्टार्ट न आहे। एक्सरे मशीन 10 सालनि खां गैर फ़ाल लॻी पई आहे। असां परज़ोर मुतालबो था करियूं त फौरन नोटिस वठी अस्पताल खे तहलके जो दर्जो ॾेई मुकमल फैसिलिटियूं पूरियूं कयूं वञनि।